वॉलीबॉल ते थी रही आहे, ये सिंध सकावत आहे, सिंध जी गेम आहे, पर ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा। सिंध टीवी जे तरफ़ां जेको सिंध क़ौम खे तोहफ़ो ॾिनो वियो आहे सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां, उन सिलसिले में हिसे वठण जे लाइ, उन में पाण खे शरीक करण लाइ शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन सकरन ही हिकिड़ो ख़ूबसूरत आल सिंध शूटिंग टूर्नामेंट वॉलीबॉल जो रखियो। जी तहज़ीब ऐं सकाफ़त त इलाही पुराणी आहे, पर हिकिड़ो ॾींहुं ही मख़सूस कयो वियो त हिन ॾींहुं असां सभु सिंधी गॾिजी करे पंहिंजो जश्न मल्हाईंदासीं। टाउन कमेटी जे तरफ़ खां वॉलीबॉल शूटिंग खेॾाए रहिया आहियूं टाउन कमेटी में, जंहिंमें 12 टीमुनि हिसो वरितो आहे। सकाफ़ती ॾियारे वारे हवाले सां आल सिंध शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट असां कराई आहे सकरन में। अल्हम्दुलिल्लाह बदीन खां वठी करे पने अकल ताईं जेके बि सिटीज़ सिंध में अचनि था, असां उन्हनि सभिनी टीमुनि खे इनवाइट कयो आहे। सकरन में टाउन कमेटी जे तावन सां ही सकाफ़ती प्रोग्राम जो वॉलीबॉल टूर्नामेंट कराई आहे। उन में अॼु सिंध जूं मुख़्तलिफ़ ज़िलनि जूं टीमूं जेके हिन में शामिल थियूं आहिनि, असीं सिंध टीवी के मुबारकबाद पेश कयूं था। सकरन जे टाउन कमेटी में जो वॉलीबॉल जो टूर्नामेंट लगाई हुई है, उन बाबा जो तव्हां हिते रांदीगरनि जा आयल मेहमाननि जा भी वीचार ॿुधा ऐं उन्हनि जो चवणु आहे त सकाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते सिंध टीवी न्यूज़ सां भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरामैन रफ़ाकत आरई सां मुश्ताक सोलंकी, सिंध टीवी न्यूज़ सकरन।